लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं जनाब अयूब शर सां जारी आहिनि ऐं वक़्फ़े ख़ावल सां अयूब शर जी सॼी पॉलिटिकल हिकिड़ी मुख़्तसर जाइज़ो वरितो आहे हुनजे एक्टिविटीज़ त न चइजनि पर मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं मुख़्तलिफ़ लीडरशिप जे अंडर रहंदे हुन कई कम कया आहिनि। उन में जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में आई आहे त घणो करे हू राब्ते साज़ी में माहिर थो लॻे ऐं ममताज़ साहिबु बि हुन खां घणो करे जेको कमु वरितो आहे उहो राब्ते जे हवाले सां पोइ शागिर्दनि जो राब्तो हुजे या ममताज़ साहिब ऐं ॿियनि लीडरनि ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे विच में राब्तो हुजे। पर अयूब शर पाण हिकु इंजीनियर तौरु मास्टर्स कई इन्वायरमेंट में ऐं असां हुन खां पुछंदासीं त पोइ अॻिते छा थियो। साईं हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त इन समूरनि 38 सालनि में हिकिड़ियो 2-3 वाक़िया थिया आहिनि। हिकिड़ो वाक़ियो हीउ थियो आहे जेको तव्हांजे हूंदे न थियो आहे। उहो हीउ थियो आहे त जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे टैलेंटेड कज़िन जनाब मुमताज़ भुट्टे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पासो कयो ऐं जनाब हफ़ीज़ पीरज़ादे साहिबु ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पासो कयो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो त इहो पासो करणु जेको आहे इहो टुटणु आहे या हिकमत मिली आहे? हा, इनखे हिकमत मिली चई सघिजे थो। अच्छा, हा, उहो इन सेंस में त भुट्टो साहिबु जो जेल में हुजणु, उन दौरान राब्तो जेको हुयो उहो फैमिली सां हुयो, बेगम साहिबा ऐं बेनज़ीर साहिब सां। जेके बि फ़ैसिला थींदा हुआ उन्हनि जी मशावरत सां थींदा हुया ऐं जेके बि मैसेजिस थींदा हुआ भुट्टो साहिब जा उहो बि उन्हनि जे ज़रिए थींदा हुया। ऐं उन तहरीक में हिकिड़ो जो सिर्फ़ु जेको आयो जंहिंमें मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहिबु इन ख़्याल जो हुयो त भुट्टो साहिबु खे जेको आहे तहरीक जे ज़रिए ई ॿाहिरि आणे सघिजे थो। पर बीबी साहिब वारा इन शइ ते इतफ़ाक़ न पिए कयूं त न, ऐं ॿाहिरीं क़ुवतनि बि चयो आहे त ज़ियाउल हक़ ते प्रेशर आहे, भुट्टो साहिब खे फांसी न ईंदी। पोइ आख़िरकार जेको आहे जॾहिं इहो सॼो वाक़ियो थी वियो ऐं पोइ बि जेको आहे बेनज़ीर साहिब सां ॻाल्हि ॿोल थी त पोइ बेनज़ीर साहिब जो उन वक़्तु रवैयो मुख़्तलिफ़ हुयो। पोइ हुन सम्झो त शायदि जेको आहे हीअ जेके मुंहिंजा अंकिल्स आहिनि इहे मूंसां मुख़लिस न आहिनि। पर ममता साहिब ऐं ॿी जेका बि टीम हुई उन्हनि बेहद कोशिशि कई जेका उन्हनि जे वस में हुई त असां पंहिंजे लीडर खे जेको आहे इन मां कढूं ॿाहिरि। उन्हनि जी स्ट्रेटजी जेका इहा हुई, पर बेनज़ीर साहिब जी स्ट्रेटजी पंहिंजी हुई। उन जी स्ट्रेटजी जे करे जेको आहे दूरियूं थींदी हुयूं। न पोइ स्ट्रेटजी धार थी माना ही परे हुआ, परे हुया माना परे थी विया टुटणु आहे या हिकमत मिली न आहे? हिकमत मिली त उहो इन सिलसिले में थो चवां त उहा हिकमत मिली इहा हुई त गॾियल हिकिड़ो थिए, उहो त न थियो। पर पोइ जेको टुटणु थियो उहो उन जी कंडीशन जेका मूं तव्हांखे ॿुधाई उन में इहा आई। पोइ उन में बेनज़ीर साहिबु पंहिंजी टीम आण पे चाही। पंहिंजी टीम जॾहिं हुन आण पे चाहे त उन वक़्तु जेको आहे हिननि जो गॾियल इजलास थियो, जेके वेझा हुआ ताला मैंगल हुयो, हफ़ीज़ पीरज़ादो हुयो ऐं जतोई साहिबु हुयो। पर जतोई साहिबु ॿाहिरि हो, पर इहो पोइ फ़ैसिलो थियो त हाणे असांजी उन अंदरि जेको आहे उहा इम्पोर्टेंस न आहे, लिहाज़ा असां जेको आहे परे रहूं। पोइ आख़िरकार जेको आहे मुमताज़ साहिब जी जेका मुसलसिल दूरी रही उन में उन शइ खे फॉलो कयो त जॾहिं भुट्टो साहिबु जेल में हो त उन वक़्तु इहे लफ़्ज़ उन पाण चया हुया त सौट जे करे मां ॿाहिरि बची आयुसि त पोइ सिंध जी सियासत कंदासीं, सिंध जी सियासत कंदासीं। इहे भुट्टो साहिब जा आख़िरी जुमिला हुया मुमताज़ साहिब खे। पोइ जॾहिं भुट्टो साहिबु हैंग थी वियो त पोइ मुमताज़ साहिबु सोचियो त हाणे मां पंहिंजी जेका पॉलिटिक्स खे आहे रियल जेका आहे हिते सिस्टम जी ख़राबी आहे, का नज़रियाती हिकिड़ी न आहे,
उन सिस्टम खे चेंज करण जे लाइ पोइ हिन इहा पार्टी बि ठाही ऐं पंहिंजा दोस्त उन में शामिलु कया। बाक़ी इहो त हुन सां अणगणी भुट्टो साहिब सां हुनजी मुहबत हुई, अणगणी मुहबत हुई ऐं इंतज़ार में भुट्टो साहिब हुयो त शायदि मां बची वियुसि त पोइ हीउ सॼो जेको सिस्टम आहे उहो मां चेंज कंदुसि, जेको न थी सघियो। हा, पर उन खां पोइ जेको तव्हां मुहबत था चओ, हा, उहा त असां टोटल पोइ मुखालफ़त जी सूरत में ॾिठी आहे न। उहो इंडिविजुअल थियो न, जॾहिं बेनज़ीर साहिबु पंहिंजो रसो अख़्तियार कयो त पोइ इख़्तिलाफ़ वधंदा विया, पोइ ख़ानदानी इख़्तिलाफ़ वधंदा विया, पोइ आख़िरकार अॻिते हली बेनज़ीर साहिबा हिते पावर में आई, बेनज़ीर साहिबा जी शादी थी, बेनज़ीर साहिबा पंहिंजी टीम आंदी, बेनज़ीर साहिबा बार बार जेको आहे उहा जॾहिं इग्नोरेंस थी त पोइ ज़ाहिर आहे त रस्ता जुदा थी विया। पोइ जॾहिं जुदा रस्ता थींदा आहिनि त पोइ हिक ॿिए ते तनक़ीद, हिक ॿिए खां सवाल ॾे जवाब वठ वारी सूरत हाल जेका आहे बणी। न, पर तव्हांजे ख़्याल में 87 में मोहतरमा जी जेका शादी आहे हा, आसिफ़ अली ज़रदारी सां, उन में बि मुमताज़ भुट्टे साहिब जो मतिलबु पॉज़िटिव हिकिड़ो हुजे त वॾो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि कोन्हे, ख़ानदान में ई वॾो आहे, ॿिन्ही जा वालिदैन बि न आहे, त ओॾी महिल बि मुमताज़ भुट्टे साहिब जो जेका राय ऐं रवैयो आहे उहो असांखे मुनासिबु नथो लॻे, या इहा प्रोपेगेंडा आहे? इहा प्रोपेगेंडा आहे। अच्छा, हा, इहा प्रोपेगेंडा आहे। हुन हथल इम्कान कोशिशि कई, हुन पंहिंजी फैमिली, बेने साहिब न्याणी हुई ऐं हुनजे लाइ वॾी हुनजी कोशिशि हुई त असां गॾु हिन सफ़र में जारी हलूं। बेने साहिब अमीर बख्श ख़ान जी शादी में आई पाण, ऐं तोहफ़ा तहफ़ थिया, वेझड़ाइप हुई। बाक़ी हाणे इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि उहे प्रोपेगेंडास पॉलिटिकल जेके लीडरशिप आहे उनजे लाइ थींदियूं आहिनि, केर बि हुजे, पर उहा त आख़िर वक़्त ताईं तव्हां ॾिसो त उनजी शहादत थी त पंहिंजी उन ख़ैरात कई ऐं वेझड़ाइप रखंदो हुयो। आख़िर में बि इहा ॻाल्हि मुमताज़ साहिब जी ख़्वाहिश हुई त इहो ख़ानदान गॾु थिए, जेके बि नंढियूं वॾियूं दूरियूं आहिनि उहे ख़तमु थियनि। माना तव्हांजे ख़्याल आहे हा, त पोइ इहे दूरियूं यकतरफ़ा थी वियूं? हा, बिल्कुलु ईअं यकतरफ़ा, बिल्कुलु ईअं थियो, बिल्कुलु। मुमताज़ साहिब मुमताज़ साहिब जी कोशिशि हुई पर उहो कामयाबु न थियो। हा, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त 2007 जी जेका हुई उन में बेने साहिब जो मैसेज आयो त माना इहा वेझड़ाइप जी हिकिड़ो स्टेप हुयो, ऐं असीं सभु हुन में हुयासीं त शायदि अंडरस्टैंडिंग हाणे थी वेंदी, पर उहा बदकिस्मती सां न थी, छो त अॻ में हिकिड़ो हादसो थी चुको मीर मुर्तज़ा भुट्टो जो, ऐं जेको इहो टेन्योर हलियो पियो त वरी उन्हनि सां बि मुमताज़ साहिब जे उनजी औलाद सां, उनजी फैमिली सां वेझड़ाइप, प्यार, इज़त, अचणु वञणु जेको आहे। नंढिड़ो हुयो इहो ज़ुल्फ़कार जूनियर, त उन्हनि जे न्याणी फ़ातिमा सां त उहो पढ़ियल लिखियल ई, पाण फ़ातिमा लाइ चईं त उहो पॉलिटिक्स में इंट्रस्ट न आहे, पर जॾहिं बि आई पॉलिटिक्स में त असां हुनजी सपोर्ट कंदासीं। उन वक़्तु पंहिंजी हयाती में इहा ॻाल्हि कई आहे। बिल्कुलु। हाणे हिकिड़ो ॿियो वाक़ियो थियो हिन सॼे मामले में, जॾहिं पाण मुमताज़ भुट्टो साहिबु चीफ मिनिस्टर हो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में, जी हा, त ॿोली वारा मामला थिया। जी हा, ठीकु आहे। उन ॿोली वारनि मामलनि में ज़ुल्फ़कार अली मुमताज़ अली भुट्टो साहिबु जेको आहे उहो सिंध जो ॾह सर बि थियो। जी हा, ऐं हुन हिकिड़ो स्टैंड वरितो त सिंधी ॿोली हितां जी सरकारी ॿोली हुजणु खपे। कॾहिं बि मुमताज़ अली भुट्टे साहिबु इन ॿोली वारे वाक़िअनि खां पोइ इन क़िस्म जो अहसासु रखियो त हुनखे GM सेठ साहिब सां गॾु हुजणु खपे? हा, बिल्कुलु। हुन ॾिसो त जेकी सिंधी बलोच पश्तून फ्रंट हो या बाद में साईं GM सेठ सां मुलाक़ातूं थियूं, GM सेठ, पर पोइ आख़िर पाण इहो ॿुधायईं त इहे वेठा हा, गुलवंद वेठो, बशीर ख़ान वेठो, उनजी मौजूदगी उन्हनि खे चईं त उहा सिंधू देश न ठहंदो पाण पंहिंजी हयाती में। त मुमताज़ सैयद चयो, बिल्कुलु रिकॉर्ड ते मुमताज़ साहिबु चयो बि आहे। सो उन सां काफ़ी मतिलबु आहे वेझड़ाइप, सिंध क़ौमी इदाद में उन सां वेझड़ाइप सिंध जे लाइ हुई, त हुनखे इहो सॼो अहसासु हो त इहो ॿोलीअ जे हवाले सां जेका 72 में थियो उहो मूं त पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो, पर हाणे उन ते इम्प्लीमेंट वरी ईंदड़ जेके हुकूमतूं आहिनि उहे उन ते अमल दरामद न कराए सघियूं। न त उन वक़्तु 70 जे ॾहाके में सिंधी ॿोली जेको आहे हिते पढ़ाई वेंदी स्कूलनि में, ऐं इवन जेको आहे ऑफिसिस में थींदी हुई, त उन ते हुन बिल्कुलु जेको आहे सभिनी सां
इहा ॻाल्हि रखी त बाबा मुस्तक़बिल में ख़तरा पेश अची सघनि था सिंध खे ॿोली जे हवाले सां। ऐं तव्हां इन में जेको आहे एक्सरसाइज़ कयो। ऐं साईं जेम्स जेको दानाशवर माण्हू इंटेलेक्चुअल हो ऐं उहो इन ॻाल्हि खे महसूसु कंदो हो, पर इहा सॼी शइ डिपेंड करे थी क़ौम ते। क़ौम जा जेके पिलर्स आहिनि, क़ौम जा जेके ॿिया फ्रैक्शन्स आहिनि, उहे सभु तव्हां सां जेसीं नथा बीहनि उन वक़्तु तव्हां का शइ बचाए नथा सघो। ॿोली त आहे पर धरती बि जेका आहे बचाइण लाइ माण्हू मुश्किल सूरत हाल में अची थो वञे। तव्हांजे ख़्याल में मुमताज़ अली भुट्टो साहब जेतिरो वक़्तु पीपल्स पार्टी में हो उन दौर में सभु कम सिंध जे हक़ में थिया? हा, जेका 70 जे ॾहाके में जेके शयूं आयूं आहिनि, मसलन मेन त इहो ई आहे, नौकरियूं ॾिनई, 2 लख नौकरियूं ॾिनई। 2 लख नौकरियुनि में आख़िरकार उनखे जेल में वञिणो पियो। पाण ॿुधाईं त मां जॾहिं जेल में हुउसि त को बि सिंधी मूंखां पुछण न आयो जेल ते। हिकिड़ो माण्हू हूंदो रोज़ु जेल जे दर ते बीठो हूंदो, सो मूंखे अची मुलाज़िम ॿुधाईंदा त इहे माण्हू आहे जेको तव्हां सां मिलणु चाहे थो। पर पोइ जॾहिं उहो उनखे मां घुरायो त मां हैरान थी वियो त उहो उर्दू स्पीकिंग हुयो ऐं मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। त अफ़सोस जंहिं क़ौम जे लाइ मूं 2 लख नौकरियूं ॾिनियूं ऐं उन्हनि जे लाइ अॼु मां जेल में आहियां, को सिंधी न आयो पर हिकिड़ो उर्दू स्पीकिंग आयो, उहो मुमताज़ भरनी जेको SSP थियो जेको हा हा पुलिस वारो। हा, पहिरियों त उहो थियो लेक्चरर, उनजो पीउ हो। उन ॿुधायो तो मैं आपके पास इसलिए आया हूँ, मेरे पास आपको देने के लिए कुछ नहीं, लेकिन आपका एहसान है, आपने मेरे बच्चे को जॉब नौकरी दी, इसलिए मैंने यह फ़र्ज़ समझा कि आपसे मिलूँ। मैं कहूँ मेरे लिए जो हुक्म है। तो मुंहिंजी अखियुनि में अची ॻोढ़ा अची विया। त मुमताज़ साहिबु सिंध लाइ तमामु घणो कुझु कयो, सिंध जो हिकिड़ो नालो रोशन कयो। सिंध में हिकिड़ो वर्थ वारो चीफ मिनिस्टर हो, डिसीशन पावर वारो चीफ मिनिस्टर हो ऐं समूरा इदारा जेके आहिनि उहे स्टैंड बाय हूंदा। वज़ीर मशीर जेके आहिनि, एडमिनिस्ट्रेशन जेका आहे, ब्यूरोक्रेसी जेका आहे, उहो लाइनअप हूंदी। अॼु ॾींहं ताईं तव्हांखे इहे डॉक्टर साहिबु मां ॿुधायां त मुमताज़ साहिबु ॿुधाईंदो त केतिरा ई ऑफिसर्स जेके जिन खे मां एड्रेस करणु वेंदो हुउसि हिते न्यूअली नीपा ते जेको हूंदो आहे न कमीशन ऑफिसर्स, उते उहे सीनियर पोजीशन ॿुधाईंदा हुआ, एप्रिशिएट कंदा हुआ। त असां एडमिनिस्ट्रेशन उहा ॾिठीसीं, असां उहो ॾिठोसीं त बग़ैर कंहिं प्रेशर जे, बग़ैर कंहिं ईज़ीली जेको आहे असां पंहिंजो कमु करे सघंदा हुआसीं। अॼु ॾिसो तमामु ब्यूरोक्रेसी अंडर प्रेशर आहे ऐं हुनजो कमु कोन थो थिए पियो। जेको हुनजो कमु जेको हुनजी आहे सर्विस आहे, उहो सर्विस नथा ॾेई सघनि। न उहो अॼु त छॾियो, तॾहिं बि हुनजो एतिरो कंट्रोल हुयो, हर कमु थींदो। आम माण्हू किन किन खे त तव्हांखे ख़बर हूंदी त ईअं आम पननि ते ऑर्डर्स जारी कंदो त वञो बाबा हिनखे अपॉइंट कयो वञी। तव्हांखे इन ॻाल्हि जो अहसासु आहे त 72 सिंधी रिसाला ऐं किताब उन्हनि ते बंदिश हुई पीपल्स पार्टी जे दौर में? हा, पोइ इहो सिंध दोस्ती न ॾिसो जेको उन वक़्तु छा हुयो त जेका मीडिया जेका अॼु आज़ादु आहे, उन वक़्तु रिस्ट्रिक्शन्स हुयूं तमामु घणियूं। त एडमिनिस्ट्रेटिवली जेको आहे या स्टेट कुझु शयुनि खे केतिरी बि करे आहे, छो त उन वक़्तु इहा आम थी हुई त मुमताज़ अली खान भुट्टो क़ौम परस्त आहे। त उनखे बि कॾहिं इंसानी तौर ते बैलेंस करण जे लाइ कुझु शयूं डॉक्टर साहिबु ईअं थींदियूं आहिनि, जेकॾहिं उनखां अहिड़ो को फ़ैसिलो थियो बि सही त उहो डेलीबरेटली न हूंदो, ॼाणे वञे न को बि फ़ैसिलो त हूअं बि डेलीबरेटली न हूंदो, बिल्कुलु मथो प्रेशर आहे मूं कयो। हा, न उहे शयूं इंटरनल जेके हुजूं इंतिज़ामी जेके स्टिल जेके आहिनि, जेके असां ॾिठो आहे या ऑब्ज़र्व कयो आहे, त उहो थिए थो पियो, जेके न हुजणु घुरिजनि हा। ऐं सभई जेके सिंधी में उन वक़्तु जेके सिंधी न्यूज़ पेपर्स हुयूं या जीअं मसलन इहे ताज़ो जेको एडिटर साहिबु आहे उहो आहे बरसात जो यूसुफ शाहीन साहिबु, जेको तकलीफ़ में आहे। त अहिड़ी क़िस्म जा जेके सीनियर हूंदा हुआ तारिक अशरफ वारा, हा बिल्कुलु मूंखे यादि आहे त उन सभिनी सां हुनजी हूंदी हुई अंडरस्टैंडिंग। पर पोइ वरी जॾहिं आयो छॾे त पोइ बि हिननि सां जेके गैदरिंग्स थियूं त मां हूंदो हुउसि हुन में तक़रीबन, त उहो उनखे चवंदो हो त ही मामलात हुया जंहिंजे करे की तव्हांखे तकलीफ़ पे आई हुई। हा, पर उनजो जवाज़ त नथो थी सघे, नथो थी सघे, सज़ाउनि जो, बंदिशुनि जो। न उहो जवाबु नथो थी सघे। पर जेको टाइम वरी जल्दी उनखे ॾिसो ॿोलीअ जे मामले ते जल्दी मुमताज़ साहिब हटाए छॾियऊं, वरी जतोई साहिबु थियो चीफ मिनिस्टर। हाणे जेको सुवालु आहे उहो उन में तव्हां पाण आहियो। जी हा, उहो ही आहे त 1988 में सिंधी अवाम जो क़ौमी इत्तेहाद ठहियो। जी हा, ऐं
जनाब रसूल बख्श पलीजीअ जो ख़्यालु हो त इहो सिंधियुनि जो अलॻि इतिहाद हुजणु खपे। सही। ऐं सिंधी माण्हू पंहिंजे वसीलनि जे लाइ, डेम जे लाइ, डेमोक्रेसी लाइ जिदोजहद कनि ऐं वॾा वॾा मुज़ाहिरा थिया। ठीकु आहे। उन खां पोइ ओचितो प्रेशर वधियो सॼी सिंध में त बाबा सिंध क़ौमी इतिहाद, सिंधी न पर सिंध क़ौमी इतिहाद हुजे ऐं सिंधी खां सवाइ ॿियूं बिरादरियूं बि हिन में हुजनि। जी हा। तव्हांजे ख़्याल में इहा ॻाल्हि सही? उन वक़्तु ॾिसो न, इहो सिंधी अवाम जो बिल्कुलु सेपरेट क़िस्म जो सिंधियुनि जो हिकिड़ो इतिहाद हुयो। पलीअ साहब हुन में जेका एफर्ट्स वरिती उहो तारीख़ी आहे, पर असुलु जेको इहो हुयो, जेको मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे त जेके इंटरनल असांजा जेके हितां जा नेशनलिस्ट हुया या प्रोग्रेस जेके दोस्त हुया, उन्हनि जूं ज़ाती जेके रंजिशूं हुयूं पली जे हिसाब सां, हा, जेकी ज़ाती रंजिश हुई उनखे सिधो करे पिए सघिजे। उहो मसइलो सिंध क़ौमी इतिहाद या सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद, जेकॾहिं हिकिड़ी माण्हू ठाहियो आहे त वरी उनखे सपोर्ट कजे हा, पर उहो इंटरनल जेके नंढे नंढे क़िस्म जा जेके इख़्तिलाफ़ हुया उन्हनि वण कयो, जंहिंजे करे इहा शइ जेका डिस्टर्ब थी, अदरवाइज़ न थे हा। पोइ सिंध क़ौमी इतिहाद ठही वियो। हा, ठही वियो। छा कई? सिंध क़ौमी इतिहाद जलसा चंद कया, उनखां पोइ काॾे वियो? बसि उहो आख़िर उन में इख़्तिलाफ़। तव्हां ॿुधायो न काॾे वियो? उहो इख़्तिलाफ़नि जो शिकार थी वियो। कंहिंजे विच में इख़्तिलाफ़ थिए? इख़्तिलाफ़ जेका हुया, जेकी लीडरशिप हुई उन में इतिहादी जेके इलाही हुया। कहिड़ा कहिड़ा? उन में सभई कॉन्फ्रेंस समूरियूं हुयूं, पर मेनली जेको माना हुयो उन में पलीजे साहब जेको रोल, पलीजे साहब जो त सिंध क़ौमी इतिहाद में उन नमूने जो रोल न आहे। हा, ठीकु। हा। हाणे पोइ इतिहाद थियो जी, पोइ उते जेको मेन हो न, त जॾहिं बि गैदरिंग्स थियनि पियूं, वॾा वॾा जलसा थियनि पिया, त उते हर हिकु पंहिंजो झंडो, हर हिक जो पंहिंजो नारो ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु। हाणे जॾहिं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन बणी त ख़ुदि मुमताज़ साहब हिन मां डिसर्टेड थियो, ॾाढो मायूस थियो। हुन चयो त असां पंहिंजी क़ौम जो हिकिड़ो मैसेज ॾियणु था चाहियूं, असांजी हीअ आहे त असांजी यूनिटी त कोन हीअ थींदी, हे त उहो माण्हू तितर बितर वारी ॻाल्हि आहे। केतिरा ई दफ़ा हिकु हिते पिस्टल खणी बीह रहिया, त उन ते उन्हनि गैदरिंग्स में मीटिंग्स में उनखे चयो त बाबा इहा सिचुएशन ॾाढी अणवणंदड़ आहे। मीटिंग्स में पिस्टल कंहिं कढिया? जलसनि में कंहिं इहे हिकु ॿिए सां जेके कॉम्पर्स पार्टियूं आहिनि, ख़ासि करे बसि जीएसनि जी जेका बि सर्किल हूंदी उन्हनि में घणो मतिलबु आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कंदा बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हुया, पर पोइ हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ करे जेको आहे पिस्टल खणी बीह रहनि ऐं वॾियूं हाईली ह्यूज गैदरिंग्स थियूं, हर शहर में थियूं, बदीन में, ठट्टा में, हैदराबाद। सिंध क़ौमी इतिहाद जे फंड्स जो मामिलो कॾहिं कॾहिं ईंदो आहे, हा, तव्हां इन्वॉल्व हो? न न न न न सिंध क़ौमी इतिहाद में जेके फंड्स आहिनि एक्चुअली जेके पार्टीज़ हूंदियूं उन्हनि ते बराबरि जी बुनियाद ते उन्हनि ते शेयर हूंदो हुयो, पर कॾहिं कॾहिं के जेके कमज़ोर ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं उन वटि न हूंदो हो, त उहो उन्हनि जी कैपेसिटी मुताबिक़ हुननि खां कलेक्ट करे जेको आहे। ठीकु आहे, इहो हिसे रसी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं थींदो। काॾे विया फंड? फंड यूटिलाइज़ थींदा मोस्टली, जेको आहे जेको जलसो करिणो आहे, किथे किथे ईअं थींदो न, पर किथे तव्हां चयो सेक्रेटरी ठहे, हा, उहा काॾे वई? उहा बसि उन न करे सघिया, छो त उहो इख़्तिलाफ़नि जो जॾहिं शिकार थी विया त जेका असुलु जेको मोटिव हुयो उहो पोइ ते रहिजी वियो। पोइ वरी हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानु ॾियणु, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु, ऐं उहा एक्सरसाइज़ अञा ताईं जारी आहे जेका ख़तमु नथी थिए। इहा अणवणंदड़ ॻाल्हि आहे, ॾुख ईंदड़ ॻाल्हि आहे। अयूब, तव्हां मुमताज़ भुट्टे साहब जी हिदायतुनि तहत जी हा कहिड़ी कहिड़ी लीडरशिप सां मिलिया आहे? सैयद खां शुरू कयो। हा साईं, साईं जी एम सां तमामु हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी मुलाक़ात थी, बाक़ी उनजी जेका ॿी लीडरशिप आहे, मसलन जिस्कम जो चेयरमैन साहिबु हुयो, बशीर ख़ान हुयो, डॉक्टर कादर मक्सी हुयो, पलीजो साहब, पलीजे साहब सां वरी घणी मुंहिंजी माना अंडरस्टैंडिंग हूंदी। पलीजे साहब ॾे जेके मामला मुमताज़ साहब ॿुधाईंदो चवंदो तव्हां इहो पलीजे साहब सां डिस्कस कयो, पोइ मां वेंदो हुउसि, महिरबानी हूंदो पलीजे साहब हुन सां वेहण में, हुन सां ॻाल्हाइण में एॾो वॾो जेको आहे माण्हू खे उत्साह पैदा थींदो हो। ऐं उहो हिकिड़ो कंप्यूटर त हिकिड़ो दिमाग़ु हुयो, ऐं हाणे त मां शौक़ु सां उन जूं स्पीचिस, उन जूं गुफ़्तगू, उन जा आर्टिकल्स, उन जा किताब जेको आहे मां पंहिंजे नंढे ॿारनि खे ॿुधाईंदो आहियां त बाबा हीअ तव्हां ॿुधो ॿुधो।
आउं हैरान आहियां त दुनिया जो अहिड़ो को लीडर त मूंखे सम्झ में नथो अचे, भले इहो असांजो चेयरमैन हो, पर मां सोचियां पलियो साहिबु, हा इहो मूंखे यादि आहे त हिकिड़े दफ़े मुमताज़ साहिबु पाण इहे लफ़्ज़ चया त वॾो दिमाग़ आहे, वॾो ज़हीन आहे, तमामु वॾो। इहे मुमताज़ अली खान भुट्टो जा पंहिंजा जुमिला हुया मतिलबु रसूल बख्श भलीजो साहिब जे लाइ। सो अॼु जी जदीद हिन दौर में नौजवाननि खे, ॿारनि खे, औरतुनि खे जेको आहे उनजी जेके स्पीचिस आहिनि उहे ॿुधणु घुरिजनि। उनजा मोहतरमा सां कॾहिं मुलाक़ात थी? न मुंहिंजी न थी सही, बेगम साहिबा सां न से, न मुंहिंजी न थी, न। असां आयासीं त जेको मुमताज़ साहिब सर्कल में आयासीं, ॿिया पंजाबी लीडर पंजाब जा सभु सराइकी सभिनी सां, ताजमहल लंगा हुयो ऐं फारूक लगारी हुयो। इहा लेवल कहिड़ी? लेवल लीडरशिप ई, लीडरशिप पर उन लीडर्स में बि लेवल कहिड़ी आहे? मथे 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 लेवल न, पर उन्हनि जो अकुल इल्मु, हा काफ़ी इंटेलिजेंट माण्हू। अच्छा। मसइलो हा तमामु पंजाब जा माण्हू तमामु वॾा लीडरशिप में, मतिलबु सराइकी में लंगा। ताजमहल जेको आहे बैरिस्टर हुयो, ॾाढो कॉम्पिटेंट माण्हू। असां उन ॻोठ वियासीं, करोड़ पक आहे, उन जलसो करायो हुयईं बहावलपुर खां ॿाहिरां ऐं उते। पर उन्हनि खे उत्साह ॾियण में सिंध जी जेका कॉम्पर सियासत हुई, स्पेशली मुमताज़ अली खान भुट्टो साहिबु, उनखे ॾाढो इनकरेज कयो। उन्हनि खे चयो तव्हां अॻिते अचो, तव्हां पंहिंजा राइट्स आहिनि तव्हांजा, उन में काफ़ी अॻिते अची विया। हाणे उते काफ़ी मेच्योर माना पॉलिटिकल लीडरशिप आहे। नालो प्रोमिनेंट न आहे, पर उहा फैलिजी वई आहे पूरे सराइकी बेल्ट में। उहा ॻाल्हि जेका शिदत सां महसूसु कनि था पिया। ऐं सिंध में इहे सभु साईं जीएम सर सां मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी मुलाक़ात थी, पर मां उनखां हैरान आहियां उनजी मेमरी खे। सरदार वाहिद बख्श भयो जेको जागण खान भयो जो पुटु हो, ॿाहिरि हो, त उहो बि अमेरिका रिटर्न HSN जो, उन असांजी उहो असांजी पार्टी जो हुयो। त उन आयासीं इजलास में कराची, चई त वापसी में साईं जीएम सर सां मिलंदा हलो। ठीकु आहे, वियासीं। बशीर ख़ान ऐं गुलमत ख़ान वेठा, साईं बिस्तरे ते लेटियो पियो। उन्हनि ॿुधायो सरदार वाहिद बख्श भयो, चई जागण खान जो पुटु। हैरान थियुसि। वरी मुंहिंजे लाइ ॿुधायूंसि त हीअ मोहम्मद अयूब शर स्टूडेंट मुमताज़ साहिब जो प्रेसिडेंट आहे, भाकुर पाते दुआ कई मूंखे, बाबा अलाह तुंहिंजी वॾी इज़त कंदो। त उहे लफ़्ज़ मूंखे माना विसरंदा न आहिनि। हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में मुंहिंजी साईं जीएम सर सां, ऐं मां रेगुलरली जॾहिं ईंदो वेंदो आहियां त उनजी तुरबत ते ज़रूरु वेंदो आहियां, हर सूरत में। ऐं सैयद खां पोइ जी लीडरशिप उन्हनि सां न्याज़मंदी साईं जलाल महमूद शाह महिरबान, साईं ज़ैन शाह असांजो बैचमेट, असां साल सीनियर हो इंजीनियरिंग की, वॾो कॉम्पिटेंट हो। ज़ैन शाह असांजी यूनिवर्सिटी जो वॾो डिबेटर हो, वॾो। उनजी डिबेट उहो ऐं ॿियो शबीर मक्सी हूंदो हो, हाणे स्वीगेस जो सीनियर इंजीनियर आहे, पीपल्स पार्टी में आहे। पर इहे ॿई असांजे यूनिवर्सिटी जा टॉप जा डिबेटर आहे। पर ज़ैन शाह वरी जॾहिं एक्सीडेंट थियुसि अमेरिका में शायदि, उनखां पोइ हुनजी जेका प्रोनाउंसिएशन आहे, जेको टाक आहे, थोरो डिस्टर्ब्ड आहे न, त हू एक्स्ट्राऑर्डिनरी इंटेलिजेंट आहे। हाणे तव्हां जी इहे राब्ता करे नवाज़ लीग सां, न नवाज़ शरीफ़, हा नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात, शहबाज़ शरीफ़ सां। शहबाज़ शरीफ़ क़िस्म जा माण्हू आहिनि? बिल्कुलु मुमताज़ साहिब जी उन हिकिड़े जुमिले सां मुतफ़िक़ आहियां त शरीफ़ न आहे। ऐं इमरान ख़ान जेको आहे न उहो मतिलबु रूड आहे। उनजो जेको रवैयो बिहेव आहे उहो इंतिहाई रूड आहे। उहो मां तव्हांखे ॿुधायां, उहो त हाणे बि आहियां, पर मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त उहो कॾहिं मुमताज़ अली खान भुट्टो साहिबु बीमार हो, उनखां पुछणु न आयो। डॉक्टर आरफ अलवी ऐं असां हिते हिन में बीच लग्ज़री में प्रोग्राम हो डॉक्टर्स जो, मूं चयोमांसि, पर डॉक्टर वो ॾाढो सिधो माण्हू आहे डॉक्टर आरफ अली। मूंखे चई यार वो पता नहीं क्या है, उसको मानता ही नहीं है। मां चयोमांसि असां पार्टी असां मर्ज कईसीं ऐं असांजो चेयरमैन उहो बीमार आहे त उनखे पुछण जे लाइ, पर हुन वटि इहा क्राइटेरिया आहे ई कोन। वो ओवरऑल मूं जेको ऑब्ज़र्व कयो आहे, ॿुधायो प्रोमिनेंट हिकिड़ो लीडर आहे, पर हुनजो बिहेवियर जेको आहे इहो। मुमताज़ अली खान भुट्टो साहिबु मूंखे चयोसि तव्हां हिन सां मिलो, चयोसि लाड़काणे वारो जलसो तमामु ज़रूरी आहे 2018 जी इलेक्शन में। डॉक्टर आरफ अलवी जे बंगले ते मां हुन सां मिलियुसि, वेठासीं इमरान ख़ान सां। मुझे भुट्टो साहब ने ये कहा है कि लाड़काने का जलसा बहुत मैटर करता है,
पर तव्हां वारी ॻाल्हि त अॻ में पीपल्स पार्टी सां हुननि जी अंडरस्टैंडिंग थी वई, चई कोई मसला नहीं, बड़ौदा वो कहने इससे कोई फ़र्क़ु नहीं पड़ता, ऐं जलसो न की असां तयारियूं करे हर शइ ख़र्च बर्च करे लाड़काने में वेठा हुआसीं, पर हिन जलसो उते न कयो। त उनजो थोरो बिहेव जेको आहे उहो रूड आहे काफ़ी। जेकॾहिं हिकिड़ी थोरी साई वठी साईं ऐं पाण अॼु ऐं सुभाणे जी पॉलिटिक्स ते ॻाल्हायूं। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब इंजीनियर अयूब शर साहब सां जारी आहिनि ऐं अयूब शर साहब बख़्शिश हुजेसि ऐं जेॾो ओपन आहे, जेॾो सिधो आहे ऐं साफ़ सिंधी ॻाल्हाए थो। इहा साफ़ सिंधी असांजे पॉलिटिकल ग्रामर जो कॾहिं बि हिसो न रही आहे, पर असां चाहियूं था त लोअर मिडिल क्लास जा मिडिल क्लास जा जेके बि माण्हू आहिनि उहे घटि में घटि सचाई जो पासो वठनि। ऐं अयूब शर कई अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके सभिनी लाइ नयूं बि हूंदियूं, निकोरियूं बि हूंदियूं ऐं अणलब बि हूंदियूं ऐं अण चई सघजंदड़ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अयूब शर ई करे सघे थो। सो हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण अयूब शर सां अॼु जी पॉलिटिक्स ऐं सुभाणे जी पॉलिटिक्स ते ॻाल्हायूं था। असां सां गॾु रहिजो।